पीएम ख़बर मां ॾियूं। सिंध में ॿोॾ जी गैर मामूली सूरत हाल आहे। पुलिस शहरनि खे गैर ज़रूरी सफ़र खां रोके छॾियो आहे। साउथ ज़ोन 1 जे रोडनि खे गैर महफ़ूज़ करार ॾिनो वियो आहे। सिंध पुलिस तफ़सील जारी करे छॾिया आहिनि। ख़बर मां ॾियूं पिया। हटड़ी, मियाणी, फॉरेस्ट ऐं छिलगिरी वटि ॿोॾ जे पाणीअ जो ख़तरो आहे। मोरो खां न्यू सईदाबाद रोड जी हालत पिणु ख़राब थी वई आहे। अव्हांखे आगाह कई पिया। कराची लाड़काणो नेशनल हाईवे N55 मेहड़ वारे हंधि ॿोॾ जे पाणी जो सबबु मुकमल तौरु बंदि कयो वियो आहे। ख़बर मां ॾियूं पिया। कराची खां वेंदड़ ट्रैफ़िक लाइ मोरो ऐं लाड़काणे खां ईंदड़ ट्रैफ़िक लाइ टंडो मस्ती तरफ़ मुतबादिल दग सधूजा खे खोलियो वियो आहे। ख़बर मां ॾियूं पिया। नौशेरो फेरोज़, भिरिया रोड, कंडियारो ऐं हालाणी कोटणी कबीर, बबूर लोए ऐं टेहड़ी बाईपास जी हालत ख़राब आहे। शहरी गैर ज़रूरी तौरु कंहिं बि ॿिए सूबे जो सफ़र करण खां पासो कनि। जी नासीन सिंध पुलिस हिदायत जारी कंदे चयो आहे त कराची खां वेंदड़ ट्रैफ़िक लाइ मोरो ऐं लाड़काणे खां ईंदड़ ट्रैफ़िक लाइ टंडो मस्ती तरफ़ मुतबादिल दग आहे। सधूजा, नौशेरो फेरोज़, भिरिया रोड, कंडियारो, हालाणी, कोटड़ी कबीर, बबूर लोए ऐं टेहड़ी बाईपास जी हालत ख़राब आहे। शहरी गैर ज़रूरी तौरु कंहिं ॿिए सूबे जो सफ़र करण खां पासो कनि।